नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणे मां सां शेयर कयूं पिया। चांदका मेडिकल कॉलेज जे हॉस्टल मां शागिर्दियाणी जो लाश हथ अचण वारे वाक़े बाद शागिर्दनि एहतिजाज कयो आहे। वीसी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। लाड़काणे मां शागिर्दनि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खे हटाइण ऐं नौशीन जो लाश हथ अचण वारे मामले जी जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। शागिर्दनि पारां शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे वीसी खे हटाइण ऐं नौशीन शाह जो लाश हथ अचण वारे मामले जी जांच जी घुर करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समूह सां लाइन ते मौजूद आहे। रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी ॾिसो, जी बिल्कुलु गज़ाला, इन वाक़े खे हिन वक़्तु 3 खां 4 कलाक गुज़री विया आहिनि। हिन वक़्तु ताईं जेको शागिर्दाणी नौशीन शाह जो जेको लाश आहे उहो हिन वक़्तु ताईं पखे में टंगियल आहे ऐं इहो ॿुधायो पियो वञे त जेसिताणी हुन जा वारिस न ईंदा तेसिताणी उहो लाश हेठि न लाहियो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां त शागिर्दनि ऐं शागिर्दानी हिते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे चांदका मेडिकल कॉलेज ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, धरणो हयो वियो आहे। त शागिर्दनि जो चवणु आहे त अॻ में बि नम्रता जो वाक़ियो थियो हो, वाइस चांसलर अनिल आतार रहमान हुई ऐं इन खां पोइ वरी तारिक शाहानी हो, उन जो ॿियो वाक़ियो थियो हो। उन वक़्तु बि हीअ ई वाइस चांसलर हुई ऐं हिन वक़्तु बि डॉक्टर नौशीन जेकी 4th ईयर जी शागिर्दाणी आहे डॉक्टर नौशीन, उन जो बि मुबैन आहे त जेको टंगियल लाश आहे उहो हॉस्टल नंबर 2 जे कमरे मां ठाहियो आहे। उनजो चवणु आहे शागिर्दनि जो त असांजो वॾो मुतालबो इहो आहे त वाइस चांसलर अनिल आतार रहमान खे पहिरियों मुतालबो इहो आहे त उनखे हटायो वञे ऐं जेको गर्ल्स हॉस्टल जी जेकी इंचार्ज आहे लुबना अदनान, उनखे बि हटायो वञे ऐं बॉइज़ हॉस्टल जो जेको इंचार्ज आहे अदनान, उनखे बि हटायो वञे, छो त इहे तमामु वॾा आहिनि वाक़िअनि में, इहे ई मुलविस आहिनि ऐं हिननि जो शागिर्दनि जो हिकु ई मुतालबो आहे त जेसीं ताईं हिननि खे न हटायो वेंदो। ऐं ॿियो हुननि शागिर्दनि जो इहो मुतालबो आहे त जेकी शागिर्दाणीअ जो जेको लाश मिलियो आहे इन जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कई वञे, छो त नम्रता जो हिन वक़्तु ताईं वाक़ियो अहिड़ो क्लियर न थी सघियो आहे त नम्रता आख़िर ख़ुदकुशी कई या हुनखे कंहिं मारियो, उहो हिन वक़्तु ताईं वाक़ियो न थियो वियो आहे। इहो बि हिननि शागिर्दनि ख़दशो कयो आहे त ईअं ई न थिए जो हिन डॉक्टर नौशीन जो बि जेको ठीकु आहे। वॾी महिरबानी रशीद हिन बारे सां अपडेट करण जे लाइ।